कसम खणी छॾियो आहे करे उन्हनि मिड़क बि ॿाहिरि कढी त मुंडी हा कयो हाणे वधीक माण्हू न मारायो राति मुंहिंजे लाइ क़यामत जी राति गुज़री आहे असां जेकर सोट रही अदा वारन बहाई अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां जो पंहिंजो काज़ी अब्दुल सत्तार ऐं हमारे सिर आया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग्स। जी हाँ दोस्तों, अॼु अवां जे लाइ हिकु बहितरीनु वीडियो अवां दोस्तनि जे लाइ, अवां पहिरीं प्यारनि जे लाइ, अवां सब्सक्राइब पहिरीं प्यारनि जे लाइ ऐं जेके मुंहिंजा ॾिसंदड़ आहिनि, जेके मुंहिंजे वीडियोज़ खे लाइक कंदा आहिनि, मुंहिंजे वीडियोज़ खे शेयर कंदा आहिनि ऐं मुंहिंजे हिन हर वीडियो के में कमेंट कंदा आहिनि, उन्हनि दोस्तनि जी वॾी महिरबानी, लख थोरा लख लाइक। जी हाँ दोस्तों, अॼु ॻाल्हि कंदासीं असां सिंध टीवी जी सोप सीरियल दुलाब जी। जी हाँ, दुलाब में जेके असांजा बहितरीनु अदाकार में कमु करे रहिया आहिनि, जेके परफॉर्मेंस ॾेखारे रहिया आहिनि, जंहिंखे अवां मुख़्तलिफ़ ड्रामनि में मुख़्तलिफ़ कैरेक्टर में ॾिठो हूंदो ऐं हिन में हीअ जेकी दुलाब सीरियल आहे, इन दुलाब सीरियल में जेके असांजा आर्टिस्ट कमु करे रहिया आहिनि, जंहिंमें उमेद अली कलवर साहिबु वर्सटाइल अदाकार, असांजे डिस्ट्रिक्ट कोटकी जो बहितरीनु अदाकार ऐं हुन खां अलावा असांजा ॿियो के एन शाह जा ख़ैरपुनातन शाह जा बहितरीनु अदाकार आहिनि, साईं निसार अहमद शाह उहे बि हिन में आहिनि ऐं असांजे होस्ता मोहम्मद जा बहितरीनु अदाकार मतिलबु जनाब आज़म मेंगर साहिबु ऐं अख़्तर खोखर साहिबु ऐं मूंखे ॿुधाईंदो हलां त ॿियो हिकिड़ो असांजो कॉमेडियन अदाकार आहे जेके अवां पथर दुनिया में जंहिं शोहरत हासिलु कई ऐं हुन खां पोइ वरी को कंटिन्यू हू ग़ाइबु थी वियो ऐं हींअर हिन ड्रामे में अचे पियो हिकु नए अंदाज़ सां ऐं मतिलबु तमामु बहितरीनु अंदाज़ सां अचे पियो, जंहिंमें हिन जो हर उन ड्रामे में मूं ॾिठो आहे तक़रीबन 2-3 हुन जा ड्रामा ॾिठा, अवां दोस्तनि बि ॾिठा हूंदा त हू कॉमेडी कंदो आहे, पर हिन ड्रामे में दुलाब ड्रामे में उहो अदाकार ऐं बहितरीनु परफॉर्मेंस ॾेखारे रहियो आहे, उहो आहे मतिलबु नेगेटिव कैरेक्टर में अची रहिया आहिनि उहे। ऐं मां खे ॿुधाईंदो हलां बहितरीनु अदाकार आहे। मां हाणे अवां इहो सोचींदा हूंदो त उहो अदाकार कहिड़ो आहे जेको पथर दुनिया में कॉमेडी हुयो, हाणे बि अवां सोचो, कमेंट बि कयो उन मूंखे हिन वीडियो में ऐं मां बि अवां खे ॿुधाईंदुसि ज़रूरु उहो कहिड़ो अदाकार आहे जेको दुलाब ड्रामे में नेगेटिव कैरेक्टर करनि पिया ऐं बहितरीनु परफॉर्मेंस आहे उनजी। ऐं रिकॉर्डिंग दौरान मतिलबु जेके ॾिसंदड़ हुआसीं, जेके बीठा हुआसीं बैकग्राउंड में, त तमामु असां उनखे उनजे कैरेक्टर खे इंजॉय कयूं पिया ऐं तमामु बहितरीनु हुनजी अदाकारी ऐं तमामु बहितरीनु लाइक माण्हू आहे, ज़बरदस्त माण्हू आहे। ऐं मां हाणे की ॿुधाईंदो हलां त उहो कहिड़ो माण्हू आहे, कहिड़ी शख़्सियत आहे, उहे आहिनि ख़ादिम खोखर साहिबु। हिन ड्रामे में ख़ादिम खोखर नेगेटिव कैरेक्टर अदा करे रहिया आहिनि, तमामु बहितरीनु कैरेक्टर करे रहिया आहिनि ऐं हुन खां अलावा असांजे ॿियो हिकिड़ो बहितरीनु वर्सटाइल अदाकार उमेद अली कलवर साहिबु, जंहिंखे अवां हमेशह ॾिठो हूंदो शुराती जेको आहे, जेके सीरियल हले थी पई शुराती सीरियल में हू नेगेटिव कैरेक्टर कया आहिनि, खोड़ सारा नेगेटिव कैरेक्टर कया आहिनि, पर हिन में अल्हम्दुलिल्लाह तमामु बहितरीनु कैरेक्टर करे रहिया आहिनि ऐं उनमें जेको आहे हिननि जो बि जेको आहे पॉज़िटिव कैरेक्टर आहे, ज़बरदस्त कैरेक्टर आहे, जेको अवां ॾिसंदड़नि खे मां उमेदु कयां थो त तमामु घणो मुतासिर कंदो, तमामु घणो अव्हां खे वणंदो बि सही ऐं अवां उनजे लाइ बि ज़रूरु हीअ जेका सीरियल आहे तव्हां ॾिसंदव त मूंखे मुंहिंजे हिन वीडियो में ज़रूरु तव्हां कमेंट बि कंदव त उहो अदाकार आहे उमेद अली कलवर साहिबु। उमेद अली कलवर साहिबु तमामु बहितरीनु अदाकार आहे ऐं हिन में हिकिड़ो पॉज़िटिव कैरेक्टर कनि था पिया, तमामु लीड कैरेक्टर कनि था पिया ऐं तमामु हिकिड़ो नए अंदाज़ सां हर ड्रामे में अवां उनखे ॾिठो हूंदो नए अंदाज़ सां, पर हिन में जेको जो अंदाज़ आहे उमेद अली कलवर साहिब जो तमामु बहितरीनु अंदाज़ ऐं बहितरीनु जेका हुनजी अदाकारी आहे। ऐं हुन खां अलावा मां खे ॿुधाईंदो हलां आज़म मेंगर साहिबु पथर दुनिया में नंढे वॾेरे जो यानी कि मूसा ख़ान जे पुट जो कैरेक्टर कयो ऐं हाणे हिन दुलाब ड्रामे में वरी इनखे अॻियां जेको हिकु ड्रामो हो डायरेक्टर फरजंद मलिक जो ज़हर ज़िंदगी, हुनमें हुन लीड कैरेक्टर कयो हीरे जो ऐं हाणे हिन ड्रामे में जेको कैरेक्टर कनि था पिया इन में बि वॾेरे जो कैरेक्टर कनि था पिया ऐं हिकिड़ो वॾेरो अहिड़ो वॾेरो जेको मुआशिरे जी अकासी करे थो
हाणे वारे मुआशिरे जेका अकासी करे थो उन मुआशिरे जी अकासी खे हिन ड्रामे में बिल्कुलु फोकस कयो वियो आहे। ऐं मां आमा नाज़रीन खे ॿुधाईंदो हलां त हीअ जेका सीरियल आहे तमामु बहितरीनु सीरियल आहे। हिन में आज़म मैंगल जो जेको कैरेक्टर साराह जोॻो आहे। अवां ॾिसंदड़ खे मां उमेदु कयां थो तमामु घणो पसंदि ईंदो। अवां ॾिसंदो हिन ड्रामे खे त असांजो हीउ जेको ड्रामो आहे जंहिंमें तमामु घणी महिनत कई वई आहे ऐं हिन में जेका लोकेशन ॾिनी वई आहे उहा बि ओरिजिनल लोकेशन, वॾेरनि जी बि लोकेशन जेका आहे उहा ओरिजिनल लोकेशन ॾिनी वई आहे ऐं तमामु बहितरीनु लोकेशन जेका अवां कंहिं बि ड्रामे में अवां उहा लोकेशन न ॾिठी हूंदी। बंगलोज़, हवेलियूं ऐं जंगलात, थाणा ऐं पूरी जेका असांजी सिंध जी हिकु सकाफ़त आहे, मतिलबु लाबारो, डांद गाॾे, हर इहे सभु जेके बि सकाफ़तूं आहिनि असांजे सिंध जूं अवां हिन ड्रामे में ज़रूरु ॾिसंदा। ऐं अवां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त हिन में जेके बि अदाकार परफॉर्मेंस करे रहिया आहिनि पंहिंजे दिलि सां, पंहिंजे जेका लगन सां अदाकारी कनि पिया ऐं पंहिंजी चाहत सां अदाकारी कनि था पिया। हिन में अवां ॾिसंदो त हिकु बहितरीनु जेका हीअ कहाणी आहे, बहितरीनु हीअ स्क्रिप्ट आहे। हिन स्क्रिप्ट में अवां ॾिसंदो हिकु नवाण ॾिसंदो ऐं हीअ त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां जंहिंमें हिकु महिनत कई वई आहे, जेका हिकु जफ़ाकशी कई वई आहे ऐं जेको हिन स्क्रिप्ट खे जेको रंग ॾिनो आहे उहे असांजे सिंध जा बहितरीनु राइटर आहिनि मोहतरम जनाब नूर ज़ोहर साहिबु। नूर ज़ोहर साहिबु खोड़ सारियूं इलाही ॿियूं बि सीरियल ॾिनियूं आहिनि, सब सीरियल ॾिनियूं आहिनि ऐं हीअ जेका सीरियल आहे तमामु बहितरीनु सीरियल आहे जेका अव्हांखे वणंदी। ऐं हुनखे अलावा मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन सीरियल में मतिलबु जेके अॼु जे दौर में जेके अॼु जे हिन 2-3 सालनि में या 5 सालनि में जेके अवां ॾिठा हूंदा कामरेड ॾिठा हूंदा जेके ऐं जेके कामरेड शहीद थिया आहिनि, जेके कामरेड मतिलबु फ़ौत थी चुका आहिनि या के कामरेड हिते रहियल आहिनि, जेके असली कामरेड नकली कामरेड खे बि हिन ड्रामे में फोकस कयो वियो आहे। नकली कामरेड जेके पैसे ख़ातिर माण्हुनि खे ब्लैकमेल कनि था पिया उहे बि अवां हिन ड्रामे में ॾिसंदव ऐं हुनखां अलावा सचा कामरेड बि अवां हिन ड्रामे में ॾिसंदव ऐं तमामु हिकु बहितरीनु ड्रामो आहे। ऐं तव्हां ॾिसंदव त मां चाहियां थो पियो त मां उमेदु कयां थो पियो त तव्हां हिन ड्रामे खे हर किस्त खे हर एपिसोड खे अवां बार बार ॾिसंदव। ऐं मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाणे हीअ अनक़रीब अवां दोस्तनि खे हीअ अनक़रीब ड्रामो ॾिसण में ईंदो जेको अॻे हफ़्ते ताईं इनशा अल्लाह जी पहिरीं एपिसोड जेको आहे स्टार्ट थी वेंदी ऐं पहिरीं एपिसोड में अव्हांखे उहा पहिरीं जेकी किस्त आहे, जेका पहिरीं एपिसोड आहे उहा अवां ज़रूरु अवां दोस्तनि खे उहा वणंदी। ऐं मां उमेदु कयां थो पियो त जंहिंमें हिन में अख़्तर खोखर साहिबु तमामु हिकु बहितरीनु रोल अदा करे रहिया आहिनि। अख़्तर खोखर साहिबु असांजा हिकु बहितरीनु अदाकार आहिनि जे पथर दुनिया में मोहबती माण्हू जो कैरेक्टर कनि पिया ऐं तमामु बहितरीनु अदाकारी कनि पिया। ऐं हुनखां अलावा मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां एजाज़ मल्हा हिकु न्यू टैलेंट न्यू अदाकार आहिनि जंहिं पंहिंजो ज़ेर ज़िंदगी में पंहिंजा अदाकारी जा जौहर ॾेखारिया ऐं हाणे हिन में हिकिड़ो कैरेक्टर कनि था पिया, विलन जो कैरेक्टर कनि था पिया ऐं तमामु ज़बरदस्त कैरेक्टर कनि था पिया जेके अवां ॾिसंदड़ खे ज़रूरु पसंदि ईंदो। ऐं हीउ उहो अदाकार आहे ऐं तमामु बहितरीनु अदाकार जंहिं पंहिंजे अदाकारी जा जौहर ॾेखारे पंहिंजी मक़बूलियत हासिलु कई आहे। एजाज़ मल्हा तमामु बहितरीनु अदाकार, सोनो सेबतो अदाकार ऐं तमामु बहितरीनु वणंदड़ अदाकार आहे। तव्हां सभिनी दोस्तनि खे इनशा मां उमेदु कयां थो पियो त एजाज़ मल्हा जी अव्हांखे अदाकारी ज़रूरु वणंदी। ऐं हुनखां अलावा असांजे हिकु मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेका हीअ सोप सीरियल आहे हिन सोप सीरियल में तमामु जेके बि न्यू टैलेंट आहिनि अदाकार उन्हनि अदाकारनि खे मौक़ो ॾिनो वियो आहे। ऐं हुन में तव्हां ॾिसंदव उहे न्यू टैलेंट जेके वीचारा के असांजा सीनियर अदाकार जेके वेझी विया कंहिं बि सीरियल में न आया हुआ ऐं अवां हिन ड्रामे में हिन सीरियल में उहे जेके वेठल असांजा अदाकार हुआ हिन ड्रामे में उन्हनि खे मौक़ो ॾिनो वियो आहे ऐं तमामु बहितरीनु हिकु सीरियल साबित थींदी इनशा अवां ॾिसंदड़नि खे वणंदी। मां उमेदु कयां थो पियो त मुंहिंजो हीउ वीडियो अवां दोस्तनि खे ज़रूरु वणंदो ऐं अगरि तव्हांखे हीउ वणी वञे वीडियो त इनखे लाइक बि कयो, कमेंट बि कयो ऐं शेयर बि कयो। मां दोस्तनि खे अव्हांखे चवंदो हलंदुसि त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं पंहिंजे ग्रुपनि में व्हाट्सएप ग्रुप में हिन वीडियो खे शेयर कयो। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी। ऐं अचण वारे वीडियो ताईं मूं नाचीद काज़ी अब्दुल सत्तार खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।